जुनैद बगदादी ताईं बहलूल जी शोहरत पहुती ऐं जुनैद बगदादी बहलूल वटि हाज़िर थियो। बहलूल जी ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर तफ़सील में नथा वञूं छा छा कंदो हो। उते जेॾी महिल हुनजे साम्हूं हाज़िर थियो त छो आयो ऐं जी मां तो वटि शागिर्दी अख़्तियार करण आयो आहियां। बहलूल चयो त मुंहिंजा कुझु सवाल आहिनि, हुन इंटरव्यू में पास थींदे शागिर्द थींदे कर सवाल इहो ॿुधाए त मानी कीअं खाइबी आहे। हाणे कहिड़ो सवाल आहे, आसान सवाल, लेकिन हो आलियो जुनैद बगदादी वॾो आलिम आहे ऐं रसूल जी हदीस मां इस्तफ़ादो करे, रसूल जी हिकिड़ी मशहूरु हदीस आहे उन मां इस्तफ़ादो कंदे जी मानी घटि खाइणु घुरिजे, जॾहिं बि मानी खाइजे घटि खाइजे। बहलूल पत्थर खणी ठका कयोसि भॼ था तोखे मानी खाइण जी तमीज़ कान्हे त तूं वरी मूं वटां सवाल पुछण आयो कि वियो हलियो कमाल आहे। मां चयो मानी घटि खाइजे, मूं कहिड़ी ग़लति कार कई आहे। वञी वियो हलियो, ॿिए ॾींहुं वरी आयो, बहलूल मां तुंहिंजो शागिर्द थियण थो चाहियां, चई मुंहिंजो इंटरव्यू में पास थी त शागिर्द कंदोसि। कर सवाल कि ॻाल्हाए पोइ कीअं। हाणे वरी हदीस मां इस्तफ़ादो कई, रसूल अकरम फरमायो आहे त घटि ॻाल्हायो। जी घटि ॻाल्हाइणु घुरिजे। हिन वरी भितर खणी आई, मुंहुं वारो चुटे वारे जी भॼे त तोखे ख़बर ई न आहे त ॻाल्हाइबो कीअं आहे त तूं हिते मूं वटि कीअं आयो आहीं। टे ॾींहं वरी साॻी ॻाल्हि, वरी टे ॾींहं आयो, शागिर्द थियण थो चाहियां, चई सवाल जो जवाबु ॾींदे त शागिर्द थींदे। पुछ सवाल, चई सुम्हिबो कीअं, निंड कीअं कबी आहे, कि निंड जेतिरी घटि कजे ओतिरो सुठी आहे। हिन वरी बि हुनखे पत्थर वाए कढियो। हाणे छा करे जुनैद सिधो हारून जे दरबार में वियो। हारून खे वञी सवाल कयईं, हारून ही त गुस्ताख़ रसूल आहे, तवजह आहे तव्हांजी न आहे, दुनिया हींअर ईअं पई हले न, त गुस्ताख़ रसूल आहे। रसूल पाक जी हदीस बीठी आहे त जॾहिं बि मानी खाओ घटि खाओ, रसूल पाक जी हदीस आहे मानी खाओ घटि खाओ, ॻाल्हायो त घटि कलाम कयो, सुम्हो त घटि निंड कयो। मूंखां सवाल कया अथई, मूं रसूल अकरम जी हदीस पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि न कई आहे, रसूल अकरम जी सीरत बयानु कई आहे, लेकिन जवाब में मूंखे भितर आया अथई। हारून खे त बहानो खपंदो, बहलूल खे घुराई, बहलूल तो गुस्ताख़ रिसालत कई आहे, छो त हिनखे गुस्ताख़ रिसालत जी ख़बर बि कान्हे। मसइलो इहो आहे जिन रसूल जी गुस्ताख़ी कई उन्हनि खे त अॼु ॾींहं ते रज़ी अल्लाह पिया चओ फिज़िकली। मुश्किल ना है, मुश्किल बिल्कुल ना है। तव्हां ॾिसी सघो था, तारीख़ जो मुतालो करे सघो था, उन नंढनि ॿारनि जी किताबूं पढ़ी सघो था। फिज़िकली नबी पाक मौजूदु आहे। इहो नबी पाक फिज़िकली त मौजूदु न आहिनि न, फिज़िकली मौजूदु आहिनि। ऐं नबी पाक जे गुस्ताख़ीअ में मदीने मां नेकाली भी मिली अथनि, तव्हां उन्हनि खे रज़ी अल्लाह बि चओ था, ऐं सॼी जेका बाहि बाजल उन्हनि जी आहे। लेकिन इन मक़ाम ते हिननि खे ख़बर ई न आहे गुस्ताख़ी छा थींदी आहे। मुसलमानी जी ॻाल्हि पियो कयां, जितां मां इब्तिदा कई आहे, मुक़दमाती जुमिलो चयो आहे तव्हांजी ख़िदमत में। अॼो की रात जेको दर्द आहे, अॼो की रात असांखे जेको ईज़ा आहे, उन ईज़ा जो इज़हार कीअं कयूं, कहिड़े तरीक़े सां कयूं। जेॾी महिल हारून घुरायो, बहलूल आयो, बहलूल तो गुस्ताख़ी कई आहे, रसूल अकरम जी हदीस बीठी आहे। बहलूल चयो साईं पहिरीं ॻाल्हि त रसूल अकरम जी हदीस खां केरु थो इनकार करे, लेकिन मां हिन खां पुछियो आहे खाधो कीअं खाइबो आहे, त घटि या थोरे जी हदीस त पोइ इतलाक़ कंदी, पहिरें त इहा ख़बर हुजणु घुरिजेसि त हलाल आहे या हराम आहे। जे हराम आहे भली घटि खाए कहिड़ो फ़ाइदो। माना हदीस रसूल खे बुनियाद में बातिन में त ॾिस, जे बातिनी सही न आहे तो हदीस ते पियो अमल करी। पहिरें इहो त ॾिस त खाधो इहो जेको रसूल कयो आहे, चयो आहे त थोरो खाओ, कहिड़ो थोरो खाओ, हलाल आहे त थोरो खाओ न, हराम आहे थोरो खाइण में कहिड़ो फ़ाइदो, हलाल आहे भली ड्रग करे खाओ। ॻाल्हि सम्झण जी ॻाल्हि, साॻी ॻाल्हि चई हिन जॻह ते चयोमांसि ॻाल्हाइबो कीअं, त पहिरीं इहो त पुछ अंदाज़ो करे त ॻाल्हाइण में कहिड़ा जुमिला ॻाल्हाइजे, छा ॻाल्हाइजे। जे बेहूदा गुफ़्तगू आहे भली थोरी छो न ॻाल्हाए।
बेहुदा गुफ्तगू थोड़ी छो न ॻाल्हाए। हाणे नबी जी सुन्नत ते केर नबी जी हदीस आहे त बेहुदा गुफ्तगू हुजे भले पर थोरो ॻाल्हाईंदुसि मां नबी जे अमल ते पहिरियों इहो त ॾिसे त गुफ्तगू कहिड़ी आहे, पोइ नबी जी हदीस ते अमल करे। साॻे तरीक़े सां नबी चयो थोरो सुम्हो, राति जो निंड सॼी निंड फिटाए पंहिंजी सॼनि गाननि में पुछड़ाइनि में सर्फ करे पोइ चए मां थोरी निंड थो कयां, रसूल जी सुन्नत ते अमल थो कयां, रसूल जे कौल ते अमल थो कयां। पहिरियों ॾिसे त सही त इहो सुम्हणु आहे कहिड़ो। हाणे इन बुहलूल जे इन जुमिले मां मुसलमाननि खे इहो चवणु थो चाहियां त तव्हां जेके निमाज़ूं पढ़ो था, तव्हां जेको रोज़ो रखो था, तव्हां जेके मस्जिदूं सींगारियो आहिनि, हज जी उमिरि ते जहाज़ भरे पिया था वञो, पहिरियों इहो त ॾिसो त तव्हांजो इस्लाम बि सही आहे या न आहे। पहिरियों इहो त ॾिसो तव्हांजो इस्लाम जो कानून क़ाइदो कहिड़ो अल्लाह तबारक तआला मुक़ररु कयो आहे, उन इस्लाम जे कानून जे मुताबिक़ हज कयो था। निमाज़ रोज़ो हज ज़कात सब तॾहिं क़बूल पवंदा जॾहिं हिन मक़ाम खे सम्झंदो कि मुस्तफ़ा जी तालीम खे सम्झंदो त पर्दा विझी 183 हिजरी जो वाक़ियो आहे, केतिरनि खे ख़बर आहे छो त पर्दा उन ज़माने में कीअं विधनि, मुंहिंजे मौला खे क़ैद में रखियनि। ऐं थींदे 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 हाणे हिन ज़माने में सलामत जो उहे जो ॾियारो मल्हाइनि था, सलामत जो, लेकिन ॾियारो रुकी मातम जी हद ताईं न, आज़ादारी जी हद ताईं न। भई आज़ादारी मातम भली ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, लेकिन मातम भी तॾहिं, आज़ादारी भी तॾहिं जॾहिं इमाम जे क़ैद जो मक़सद, इमाम जी मज़लूमियत जो मक़सद सम्झो ऐं दुनिया खे सम्झायो। दुनिया खे सम्झाइण जी ज़रूरत आहे, दुनिया वारनि खे ख़बर ई न आहे शादी आहे। मां कासिम बैंक वटि वञण लॻियुसि त शादी पई थी, माण्हू शादियूं पिया कनि, कुझु वक़्तु अॻे, कुझु साल अॻे असांखे पाण यादि आहे, असां मोमिननि खे चवंदासीं बाबा ही तारीख़ कीअं रखी अथव, चइसि असांखे ख़बर ई कान्हे। त इस्लाम जे इन नुक़्ते खे विसारणो न आहे त अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम कहिड़े ॾींहं ते कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ जी तइलीमात जो मक़सदु छा आहे। मौला क़ैद में रहिया आहिनि, क़ैद में रहिया आहिनि, मौला सभिनी ख़बर आहे, दुख जी ॻाल्हि आहे, मातम जी ॻाल्हि आहे। असां छा मातम करे सघंदासीं, असां छा मातम करे सघंदासीं मौला पाक जी इन मज़लूमियत जो। लेकिन इन क़ैद में भी मौला तबलीग कई आहे, क़ैद में भी मौला पैगाम ॾिनो आहे। ऐं जॾहिं मौला पाक इन क़ैद जी हालत में भी पैगाम ॾिए, ऐं मां आज़ादी जी हालत में भी उन पैगाम खे वठां न, इहा दुख जी ॻाल्हि, नाराज़ त कोन पिया थियो, बसि ॻाल्हि खे हाणे शुरू था कयूं। इहो मुंहिंजे मुक़दमाती जुमिलो तव्हांखे ख़बर आहे त इन मक़ाम ते, इन पाक पाकीज़ा हस्तियुनि जे ज़िक्र करण खां अॻु में इंसान पंहिंजे क़ल्ब खे ततहीर करे, पंहिंजे क़ल्ब खे पाक पाकीज़ा करे, ताकि इन्हनि पाकीज़ा हस्तियुनि जे बारगाह में पहुची सघे। मौला जी विलादत 128 हिजरी, ये शयूं यादि करण जूं ताकि मौला जे ज़िंदगीअ जो जेको नशीब फ़िराद आहे उहो सम्झ में अचे। ऐं मौला पाक जो ज़मानो कहिड़ो आहे, मौला पाक 20 सालनि जा आहिनि। मौला इमाम सादिक अलैहिस्सलाम मदीने में, मौला पाक मदीने में 4000 शागिर्दनि जी यूनिवर्सिटी कायम कई आहे, हदीस जी तरवीज, फ़िक़ह जी तरवीज। या तो ख़बर पवंदी आहे तॾहिं जॾहिं रमज़ान ईंदो आहे, जॾहिं रमज़ान ईंदो आहे तॾहिं इहा ख़बर वाज़िह पइजी वेंदी आहे त भई मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां जॾहिं टेलीविज़न ते, रेडियो ते चवंदा आहिनि फ़िक़ह जाफ़रिया जे मुताबिक़ रोज़े खोलण जो वक़्तु ही आहे, फ़िक़ह हनफिया जे मुताबिक़ ही आहे। मां चवंदो आहियां तमामु बहितरीन तबलीग आहे, तमामु बहितरीन जाइ आहे। बाबा तूं कहिड़े फ़िक़ह सां तअल्लुक़ थो रखी, मां फ़िक़ह हनफिया सां तअल्लुक़ थो रखां। तूं कहिड़े फ़िक़ह सां तअल्लुक़ थो रखी, ते मां फ़िक़ह जाफ़रिया सां तअल्लुक़ थो रखां। त मां उन्हनि खे रुॻी ॿी दावत कोन ॾींदो आहियां, मां चवंदो आहियां तूं रुॻी फ़िक़ह जंहिं हनफिया सां तअल्लुक़ थो रखी, तूं पंहिंजे उन हनफिया जी वञी तलाश कर। मां तोखे पंहिंजे फ़िक़ह जाफ़रिया जी ॻाल्हि थो ॿुधायां त इमाम जाफ़र सादिक जी हैसियत छा आहे। जाफ़र सादिक कंहिंजो फ़र्ज़ंद आहे? जाफ़र सादिक मोहम्मद बाक़िर जो फ़र्ज़ंद आहे। मोहम्मद बाक़िर अली इब्न हुसैन जो फ़र्ज़ंद आहे। अली इब्न हुसैन हुसैन इब्न अली जो फ़र्ज़ंद आहे। माना ख़बर पई रिसालत सां इन्हनि जो नातो ॻंढियल आहे। रसूल अकरम फरमायो सॼी दुनिया में सभिनी जा नसब, सभिनी जा सलब उन्हनि नबियुनि जे सलबनि मां हलिया, लेकिन मुंहिंजो सलब अली इब्न अबी तालिब जे सलब मां हलिया। हाणे इन्हनि सभिनी में ॾिस त हज़रत जाफ़र सादिक जो, मौला इमाम जाफ़र सादिक जो बाबो केरु आहे, उनजो नालो केरु आहे, उनजो पड़ नालो केरु आहे, उनजो नालो केरु आहे।
सब जा सब तो के उहे मिलंदा जेके कुरान जी आयत में मौजूद आहिनि। वरी तो हेॾा हिन खे थी गोल मान थो चवां तूं पाण ई ॿुधाए न मां केरु मुसलमान आहियां। हेॾा को हिकिड़ो बि काफ़िर कोन्हे, हेॾा हिकिड़ो बि मुसलमान कोन्हे जिनकी तूं पैरवी तो करी, जंहिंजे मुताबिक़ रोज़ो तो रखी। माना ख़बर ईअं पइजी थी वञे कि मौला जी ज़िंदगी मदीने में मौला नाबी मुस्तफ़ी खे ज़िंदा कयो। फ़िक़ह जाफ़रीअ जो लफ़्ज़ उन ज़माने में न हो, याद रखे छॾियो। फ़िक़ह जाफ़री बाद में लफ़्ज़ आयो। फ़िक़ह इमामिया चवंदा जॾहिं रसूल खां पोइ जेके इमामत जा क़ाइल आहिनि उन्हनि जो फ़िक़ह आहे। जॾहिं फ़िक़ह मुहम्मदी इमाम सादिक़ वटि ॿियनि नंढड़ा नंढड़ा पंहिंजा मक्तब ठाहे पंहिंजा फ़िक़ह ठाहिया, जॾहिं त उहे बि इमाम जा शागिर्द हुआ, उहे बि इमाम जा शागिर्द हुआ। के पासे माण्हुनि खे ख़बर कान हूंदी इमाम काथे आहे, छो त इमाम जे मथां एतिरी सख़्ती हूंदी। हिकिड़े दफ़े त मौला पाक हलिया विया हिकिड़े जंगल जी बयाबान में, उते गार हुई। उन गार में वञनि था, उनजो वाक़ियो मिले थो। उते हिकिड़ो राहिब आहे, उहो राहिब सालनि खां वठी इबादत करे थो, रियाज़त इबादत में वॾो मुतक़ी परहेज़गार आहे। मौला पाक उन वटि कुझु वक़्तु गुज़ारनि था, उनखे तालीमात ॾियनि था। उन खां पोइ मुसलमान थिए थो, मुसलमान थियण खां पोइ बि साहिब इसरार थो थिए। वॾो किस्सो आहे ऐं कंहिं वक़्तु मुशाहिद हिते बयान बि कयो आहे उनजो किस्सो कि कहिड़े तरीक़े सां उन अहल बैत अलैहिस्सलाम जो तारुफ़ कयो। मौला ज़ाहिरन क़ैदनि में रहिया, जॾहिं मौला के मंसूर भी कैद कयो, मौला के मेहदीअ भी कैद कयो, मौला के हादीअ भी कैद कयो। जेका तवील मुद्दत जी कैद आहे मौला जी, जेका ग़ालिबन 14 साल आहे। किताबनि में 12 साल लिखियल आहे, मशहूर असां वटि 14 साल आहे। उहा 12 साल या 14 साल जी जेका कैद आहे मौला जी, या मौला हारून रशीद मौला खे मौला जी ज़िंदगी जो इहो थोरो नक्शो तारे ख़िदमत अक़दस में कि उन ज़माने में जे ज़माने में बनु उमैया बनु अब्बास पाण में बरसर बेकार आहे। असांखे ॼाण नौजवाननि खे हुजणु घुरिजे। केतिरा माण्हू नाराज़ थींदा आहिनि, सही मजलिस त नाराज़ जी हूंदी आहे, मजलिस त वाह सुभान अल्लाह जी हूंदी आहे। इहो मजलिस में अची तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। मां पंहिंजे नौजवाननि सां, मां पंहिंजे मौलाइनि सां, पंहिंजे आशिक़नि सां, उन अहल बैत अलैहिस्सलाम जे मञण वारनि खे चवां थो, मजलिस इल्म जो मरकज़ हूंदी आहे। मजलिस जिहालत न फैलाइण जो नालो आहे, मजलिस इल्म फैलाइण जो नालो आहे। को नंढड़ो नुक़्तो, नंढड़ी ॻाल्हि हितां मालूम थींदी। मुमकिन आहे जेके पुराणा माण्हू आहिनि उहे इन ॻाल्हि ते हिरियल ई न आहिनि, लेकिन नवां नौजवान चवंदा न ॻाल्हि असांखे इल्म वारी ॿुधायो। ऐं ज़ाहिर आहे जेको इल्म वारी ॻाल्हि ॿुधाईंदो उहो उछकन पाए कोन ईंदो, टोपी पाए कोन ईंदो। टोपीअ ते इल्म न आहे, अबा कबा ते इल्म न आहे। उहो त माना तव्हांजे अॻियां लफ़ाज़ी नुक़्तेबाज़ी मूंखे बि अचे थी। मूं वटि बि खोड़ वाक़िया आहिनि, तव्हांखे ॿुधायां त उथी मूंखे दाद ॾींदो। लेकिन इल्म जी ॻाल्हि जेको बि करणु अचे थो उहो माना ज़रूरु मुताबिक़ करे थो अचे, उहो महिनत करे थो अचे। हू महिनत करे नथो अचे। 4 मजलिसूं कैसेटूं ॿुधी यादि करे पोइ तव्हांखे अची हिते ललकारे थो, तव्हांखे अची तव्हांजे जज़्बात सां खेॾे थो। जॾहिं त इल्म जी ॻाल्हि कयो ऐं मालिकनि जी बारगाह में जॾहिं बि हाज़िर थियो त मालिकनि जी ख़ुशबू खणी वापसि वञे। हीउ मक़ाम इहो आहे कि इन मक़ाम ते मालिकनि जी ख़ुशबू अचणु लॻे। मूं पहिरीं सलाम अर्ज़ु कयो त 183 साल जो वाक़ियो आहे, 183 हिजरी। उनखे केतिरा साल गुज़री विया आहिनि। सलाम आहे उन्हनि ते जेके अॼु बि उन दर्द खे पंहिंजे अंदरि महसूसु कनि था। मौला पाक जी शहादत मामूली शहादत न आहे। इहे खणी सम्झो कि उलमा लिखनि था त इन मक़ाम ते सैयद सजाद खां पोइ जेकॾहिं सभ खां घणा ॾुख ॾिठा त इमाम मूसा काज़िम ॾिठा। वॾनि ॾुखनि सां पालो पियो आहे मौला जो। ऐं केतिरियूं रवायतूं हेसि ताईं जो अॼु जे दौर जो रहबर मुअज़्ज़म आयतुल्ला सैयद अली खामनाई पंहिंजे किताब में लिखे थो त मां ॾाढो शर्मिंदो आहियां कि जेॾी महिल इमाम मूसा काज़िम जे वाक़ियात ते नज़र थो विझां त तारीख़ में वाक़िया ई नथा मिलनि। साईं जी ज़िंदगी जा केतिरा बाब आहिनि जेके कलमबंदी न कया विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते बिखरियल मौजूद आहिनि। यानी कमु न थियो आहे। कमु छो न थियो आहे? असां सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे हिकिड़े तरफ़ तवजह ॾिनी आहे ऐं मौला पाक जे उन रहबरी, मौला पाक जे उन क़यादत जे तरफ़ तवजह न ॾिनी आहे। जंहिंजे करे थोरो तारीख़ ख़िदमत अक़दस में कि उन्हनि सननि खे उन्हनि खे ॾिसो, हिन ज़माने में बनु हाशिम, बनु उमैया ऐं बनु अब्बास पाण में जंग कनि था। बनु उमैया जो दौर किथां शुरू थियो? बनु उमैया जो दौर उन मलउन खां शुरू थियो जेको गुस्ताख़ी रसूल आहे। यानी बनु उमैया जो दौर पहिरें बि आहे, लेकिन जेको यज़ीद खां पोइ शुरू थियो, यज़ीद बि बनु उमैया आहे, यज़ीद जो पीउ बि बनु उमैया आहे ऐं टी खिलाफ़त इहा बनु उमैया जी खिलाफ़त आहे। लेकिन इन्हनि शयुनि खे असां इन करे गुफ़्तगू नथा कयूं जो नज़ा पैदा थींदो, तनाज़ो पैदा थींदो। लेकिन जेको वाज़िह तौर ते किताबनि में गुस्ताख़ी रसूल आहे, मरवान खे जेॾी महिल खिलाफ़त मिली, उस ते खिलाफ़त दर दर ठोकरूं खाईंदी रही।
जेके चौथा खिलाफत इस्लामिया या खिलाफत इस्लामिया जेकर इस्लाम जी खिलाफत हुई तो वो मरवान छोपियो मदीने में मक्के में मानून के तो एक मेहरबानी करे जी खलीफा थे यो वाक़ियो अजीब ना है जे खिलाफत इमाम हुसैन अलैहिस्सलाम की शहादत वाक़े कही यजीद दे मरण का पो यजीद दे पुत्र के जदे खिलाफत मिली कुछ ही महीना का पो ठोकरणी लई आए जे मुके इन खिलाफत मा इन तख्त मा हुसैन जे मजलूमियत हुसैन जे खून जी बूती थी हाने जे मन खिलाफत छड़े नहीं यो तारीख दी वडी इबरतनाक ॻाल्हि आहे त इहा खिलाफत शाम जी जेके इस्लाम जी खिलाफत का चवनि ते वेहण जे लाइ कोई तैयार न असहाबन के चए ताबईन के चए वनी मिथु करे नेठ के चुस्त मरवान तू अते तो घुमंदो खलीफो ॻोल्हींदो तो अती पाणी छो तो वेही नहीं पाणी छो तो इन मकाम ते वेही नहीं हाणे यो मकाम सदस किथा आयो हालांकि सदस के मारण जी मनसूबाबंदी में यजीद जो पी करे वियो यजीद जे भी यजीद के चयो त जेडी बल खतरो थई तो मरवान न थई जे करे मरवान के माराए छते कि किए मारायस कि वो माराए न तो सकी वडो चालाक थई लेकिन जेडी बल मुजी मौत थिए जे जे मुजे बाबा जी वसियत आ त बनु मैया में जेको भी कुराड़ो माणो हुजे मुजी नमाज वो पढ़ाए कुराड़ो हिया ए नमाज पढ़ाई दो वो जेडी मन नमाज पढ़ने जो वक्त अचे जेडी मन 4 तकबीर वाली 25 जे जगह ते अचे त खत्म कराए छतोस राणी जो चालाक हुजे उन ताई खबर किए पहुंची वई खुदा तो जाने उन जे गाल या पहुंची वई ते 25 तकबीर ने मुके कत्ल कंदा ऐलान थियो बाबा जो कुरान हो तो नमाज पढ़ाई तो सब छिके वठी आया हले मरवान तू नमाज पढ़ाए मरवान तो नमाज पढ़ाए 4 तकबीर हुई 25 तकबीर में पुदड़ की नहीं भजी हो जेरो भजी हो तो मानू परेशान किया 4 तकबीर लगू 25 कान लगी काडे वो पेशीमाम आए को थियो बाबा 4 तकबीर अज ताई सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की दात पे बाबा जी तरफा ना तारीख में बिल्कुल मुसलमा दार लिखे ये जो भजी हो जो माना त इनके कत्ल करनो है भजी हो जो दिसो तारीख इस्लाम में जेको गुस्ताख रसूल जेके रसूल अकरम मदीने मा कडी चयो जेके पहली खिलाफत अचण न दिनो अभी खिलाफत अचण न दिनो पढ़ता पेरे उता फैसलो कयो जे करे ता बात में नवी दो पोया फैसलो न कदो तो हाने ता जो फला गुस्ताख रसूल वो हुनर की वरी रज़ियल बात चवंदा वो यो जे खलीफो थियो उन का कोई ने औलाद खिलाफत ते आई बाकी आइमा अलैहि सलाम ते जुल्म सितम मौला इमाम ज़ैनुल आबिदीन के शहीद के मौला इमाम बाकिर के शहीद के आई मौला इमाम जाफर सादिक अलैहि सलाम के शहीद के मौला के शहीद करने का कोई न हुकूमत जो तख्त भी हुंदो थी वयो आई हाने तख्त ते केर बराजमान थियो मंसूर जेके मंसूर दवान की चवंदा मंसूर अब्बासी खलीफो इने का में सफा है केर भी आए लेकिन असा आइमा की तारीख में मंसूर जो पुत्र मेहदी उन का को हादी आई उन हादी जो पुत्र हारून रशीद इने के चंदा बाबा रशीद मला बड़ो हारून जो पुत्र बाद में मामून बड़ा किस्सा है खुद मामून तो बयान करे मामून का के पूछो तू शियो छाजे ला थियो और ताकि यार खबर न होती तो मामून जेको मौला रिजा जो कातला शियत जो ऐलान के मौला जे पोया नमाज पढ़ दो अकीदा अकायद सब शियन वारा के सवाल के तू के शियो थी तू जो पीता कातला इमाम जो तू जो पीता कातला तू के शियो थी जी मां हकीकत में शियो ही पर बाबे दे करे थियो है ये बाबे दे करे के थियो है कि इने जे करे तो जेडी माले बाबो मदीने आयो असा जो पढ़ाओ होते आई मारी बाबा सा कर बैठो चेको भी तो बाबा के झुकी सलाम कर दो इज्जत एतराम बाबा जी एतरी बाबा जी कद सीटियो पे होते केसा मिले त ये हथ ये कहे मिले बाबा वडो हाकिम मुजो लेकिन अचानक एक जवान आयो जो अन्य तरते पोंदो ही मसद बाबा पाजे तख्त ता लई वठी भगो माचो ही केर आयो बाबा ने वठी भगो त मा डिठो उन जवान के चीज सवारी त न लेजो सवारी मुझे तख्त ताई खणी हलो सवारी त लहण न नहीं तख्त ताई उन के वठी आयो उन का इज्जत एहतराम सा लाहे पाजे तख्त ते विहारी मां हैरान परेशान ते ही के बाबा का बड़ी हस्ती आ जेडी मतलब वंजण लगो तो वरी दरवाजे ते छड़ण आयो वो बाबा का पूछो बाबा ये केरा ये तो हां का भी बड़ो बादशाह है बाबा जो तू कौन सुनानी कि नहीं फर्जंद रसूल मुसद्दद जाफर बाबा का जो बाबा
कोई तव्हां खां वॾो बादशाह आहे? बाबा चयो बाबा सुत खिलाफ़त इन्हनि जी आहे, असां त कब्ज़ो कयो आहे। पीउ पुट पाण में राज़ जी ॻाल्हि पिया कनि। मामून चए थो मूंखे बाबा चयो असां कब्ज़ो कयो आहे। त मूं बाबा खे हैरान थी चयो बाबा पुटु कब्ज़ो छो कयो अथई? पीउ पुट खिलाफ़त अहिड़ी शइ आहे, तूं मुंहिंजो मुखालिफ़ थी त तोखे बि क़तल कराए छॾियो। इहो मामून रशीद बाद में जॾहिं ख़लीफ़ो थियो, हालांकि मौला रिज़ा जो क़ातिल आहे, लेकिन ज़ाहिरी तौर ते शियो बि हो ऐं शियत जे अक़ीदे जा वॾा वॾा मुनाज़िरा मामून रशीद जा थियल आहिनि। इल्मी माण्हू ॻाल्हि सम्झ में अचे थी? नाराज़ पिया थियो हिन मक़ाम ते। यानी इमाम जी इज़त हुर्मत बिन दुनिया जी मोहताज न हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में इन्हनि जी हुर्मत इज़त बयान कई आहे। रहिजी न वञे तंहिंजे करे तर्जुमो करे छॾिया। सूरह मुबारक आल इमरान 34 नंबर आयत, 34 35 ॿई आयतूं। इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूह। ये दिक्कत वारी गुफ्तगू करण थोड़ी मुझे लाइ मुश्किल थी वञे। अॼुकल्ह जिते बि कयूं था चवनि था सही अहिड़े क़िस्म जी, हालांकि इल्मी गुफ्तगू क़ुरानी गुफ्तगू हुजणु घुरिजे। असां क़ुरान खां परे थींदा था वञूं। क़ुरान खां परे थियण जो सबबु इहो आहे जो हो दुश्मन लिबास पाए, उन्हनि वटि का शइ कान्हे सवाइ लिबास जे। तो लिबास ते मुंहिंजो लिबास ते इल्मु थोरी हूंदो आहे। अॼुकल्ह लिबास ते इल्मु आहे। लिबास पाए, ॾाढो कपिड़ो पाए, लिबास ते पिया वञनि, पाड़े वारो सम्झे पियो हीउ भलो आहे, पाड़े वारो सम्झे पियो हीउ भलो आहे। लेकिन जेॾी महिल मौला खां पुछनि, मौला वटि हिकिड़ो माण्हू आयो, मौला मूंखे इहो ॿुधायो, मौला क़ैदखाने मां अची सवाल पुछी, मौला मूंखे ॿुधायो मां कॾहिं कॾहिं हिकिड़े अहिड़े इलाइक़े में वेंदो आहियां जंहिं इलाइक़े में मुझे दिल चवंदी आहे त के मोमिन के मौला सां मिलां, लेकिन मूंखे कीअं ख़बर पए त अहल बैत जे मञण वारो आहे या न आहे। भई पाण बि कंहिं ॻोठ में किथे मुंहिंजी बदिली थी वञे, अल्लाह न करे मिंबर ते तो चओ मता थी वञे, सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की ज़ात, अल्लाह न करे। तो मिसाल किथे बदिली थी वञे के ॻोठ में माण्हू कंहिं बदिली तो पहिरीं इहा कोशिशि हूंदसि त पंहिंजा हम अक़ीदा माण्हू केरु आहिनि। बाबा हिते असांजी मस्जिद आहे, हिते असांजी निमाज़ आहे, मौला पंहिंजा केरु आहिनि। मौला जो वञा के ॻोठ में, के बस्ती में, के वाहण में, मां जो पुछा कयां त हिते असांजा हम अक़ीदा माण्हू कहिड़ा आहिनि। मौला फरमायो उते ॿियो कुझु न पुछो, न शहर वारनि खां पुछो, तव्हां हिते शहर में सभ खां वधीक मुतक़ी परहेज़गार माण्हू केरु? जेकॾहिं उन शहर जो मुतक़ी ऐं परहेज़गार माण्हू तोखे लभी पए त उहो असांजो शियो हूंदो, ऐं जेकॾहिं असांजो शियो न हूंदो त पोइ सम्झजांइ त हिन शहर में कोई शियो न आहे। अंदाज़ो करे था नथा कयो। हिन मक़ाम ते असांखे सोचणु घुरिजे, असांखे सम्झणु घुरिजे। क़ुरान जूं ॻाल्हियूं, अहल बैत जे इश्क जूं ॻाल्हियूं ख़ुदावंद मुताल सूरह मुबारक आल इमरान में फरमायो आहे इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूह। ॿुधंदे चयो न, हुर बि लिबास था पाए, इल्मु हुननि वटि न आहे, ॿोली हुननि वटि न आहे, अहल बैत जो तारीफ़ हुननि वटि न आहे, पर अफ़सोस तॾहिं आहे जॾहिं हुननि वटि बि न हुजे, असां वटि बि न हुजे। पकोड़नि विकिणण वारो इहो हुजे, मातम करण वारो बि साॻियो हुजे, हो बि ॻाल्हियूं ॾे, मां बि ॻाल्हियूं ॾियां। हरमल जन्नत, इमाम काज़िम जो फरमान आहे, हरमल जन्नत अला कुल्ल फाहिश। मौला फरमाए थो जन्नत हराम हर उन ते जेकी ज़बान फाहिश आहे। मां चवंदो मां मातमदार आहियां, मां आज़ादार आहियां, मां मुंहिं खान आहियां, मूं जहिड़ो त केरु आहे कोन, मां त कारा कपिड़ा पाईंदो आहियां, ऐं जेकॾहिं ज़बान मां गार ऐं गंद निकिरे थी त मुंहुं में ऐं न मातम करण वारे में कहिड़ो फ़र्क़ु थियो? इन लाइ क़ुरान सां दिलचस्पी, क़ुरान सां इश्क, क़ुरान सां मोहबत, छो त क़ुरान ई अली हिकु आहे। ये जो अली जो नारो था आणो, हक़ीक़त में नारो था आणो, लेकिन जेकॾहिं सही माना में अली जा थियूं, सही माना में किथे अली था, अली जो हुजणु, अली जो थियणु वॾी ॻाल्हि। मां हाणे बि मौला जी हिकिड़ी कौल बयानु कयो, जे चओ त तव्हांजी ख़िदमत में बि बयानु कयां, इहो बि मुश्किल आहे साईं। मौला जो कौल मोमिन खे मिठो लॻंदो, मुनाफ़िक़ खे कहिड़ो लॻंदो? इहा ॻाल्हि अथव। मौला जी मिठाई अहिड़ी अथव, मोमिन जी दिलि ठरी पवंदी त मौला केॾी भली ॻाल्हि कई आहे। मौला चए थो ओज़अल इल्म, वो इल्म बर्बाद आहे, वो इल्म ज़ाया आहे। ओज़अल इल्म मा वक़फ़ अला लिसानहु, जेको तव्हांजे रुॻी ज़बान ताईं बीठो आहे। भई अली बाबुल इल्म आहे या न आहे? अली जेकॾहिं मुंहिंजी ज़बान ताईं बीठो आहे, अली पाण बि फरमाए न के ॿिए किताब में नहजुल बलागा में 92 नंबर मौला जी हिकमत मौजूद आहे। मूंखे छो थी मिठी लॻे? छो जो मां इहो कम ई नथो कयां। औज़अल इल्म मा वक़फ़ अला लिसानहु, वो इल्म के फ़ाइदे जो कोने, के कम जो कोने, ज़ाया थी तो वञे जेको ज़बान ताईं आहे। ज़बान ताईं अली अली आहे, ज़बान ताईं या हुसैन या हुसैन आहे,
बोला तो यो के कम जो ना है बोला तो मां चवा त ता शायद जो बाबा इनके पीर न पढ़ाईंदा यकीनी तौर पे आ चंदा बाबा वहाबिया ये तो मना असा जो नारन जो दुश्मन है तो आजादारी जो दुश्मन है पर मौला के तो मां छा के मौला जो कोट तो बुधाया कड़ो उनके लगंदो जेको मौला के न मनी तो मौला के तो ओ ज़ाहिर इल्म 92 नंबर हिकमत नजुल बलागा खोले दसो मौला के तो ज़बानी लक जेको कयो ता ता के कोई फायदो कोने तो मां वक़फ जो कोई ते बीठो अल्लाह लिसान उता जे ज़बान ते बीठो मौला फरमाए तो अरफा यो बुलंद तने तो थी यो ताजी जात के चमकाए तने तो अरफा अल्लाह अरफा मा ज़हर अला जवारिह वल इरकान यो तने अरफा की दो जने ताजे उज़वन ते ज़ाहिर थी मुझे ज़बान ते ज़ाहिर थे मुझे हथ ते ज़ाहिर थे मुझे हलण चलण ते ज़ाहिर थे मुझे किरदार ते ज़ाहिर थे वो खबर थी पई इन मकाम ते कुरान का दूरी दुश्मन कब्जो करेगा हालांकि कचे उन्हनि के कुछ को सबाए तरावी जे जो कुरान जो उन्हनि मकसद ही न समझो कुरान की के भी आयत ते माला केतरन के चेवा मुस्लिम जो खुलो चले जा जे अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम की विलायत साबित कया हर आयत में मूसा गाला अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम की विलायत जिते जिते अल्लाह पंहिंजे विलायत जो जिक्र कयो उते अल्लाह अहल बैत की विलायत जो जिक्र कयो कुरान की हर आयत में आले छाकाण त असाजा मोमिन कुरान का परे मिंबर का कुरान न कुरान की तिलावत न कुरान की ज़ियारत न नारा जोरदार वाह वाह सुभान अल्लाह जोरदार लेकिन कुरान की गाल कितना सी खबर ही काने हालांकि मीज़ान कुरान गड़बड़ दे दुनिया में तकवा जो मोमिन जो आजादार जो मीज़ान कुरान गड़बड़ दे जेतरो कुरान अधिक तो सेतरो भलो आजादार यो मीज़ान मुकर्रर कदासी दस नहीं सुर संगत भली संजायते नोए खाने करायो प्रोग्राम नोए खान ना नाराज हुए थी ना जेड़ो सुर संगत भली कदा जेड़ो आवाज भलो थी तो ये कामयाब है बाबा भली सुठी गाल मौला ताजी तौफीकात में इजाफो करे ताजे आवाज में अन्या भी वधी के शान दे मौला पाक ताजी ने ज़हमत के कबूल फरमाए ताजी शायरी ताजी मातमदारी ताजो इश्क अकीदत कबूल करे लेकिन तहां उन सा गड गड पहले इन इल्मी ज़ौक़ के कुरान के भी तो बुलंद कयो जेड़ो ता सुनो न हो ता पढ़ो एड़ो कुरान छो ता पढ़ो कम से कम का नंढो सूरो पढ़ी दिखारो सुने सुठी तिलावत में यो कम कारी जो वो कारी ते के भोरड़न वांगुर अची पढ़न खबर उनन के भी काने बस सुनो कर मान वाह वाह सुभान अल्लाह कर अरे बाबा तू कुरान तो पढ़े ता कुरान की गाल भी तो समझ कुरान समझनो अली वाले के इन अल्लाह अस्तफा आदम व नूह व आल इब्राहिम व आल इमरान अलल आलमीन हिकड़ो ही नुक्तो ताले खिदमत में बयान क्या घणो ताके तक न कयो लेकिन जेके इल्म जी चाहत रखता इल्म जी चाहत ना है गुफ्तगू बेकार को मुके परवाह ना है चंदा बाबा हर साईं के न गुरायो इंशाअल्लाह नहीं तो कोई मसलो ना है लेकिन काल के समझ जो मुजो मकसद का तनकीद ना है मुजो मकसद पंहिंजन माण्हुनि सां ॻाल्हाइण हुननि जाहिलनि इस्लाम ते कब्ज़ो कयो लिबास इस्लामी पातो हकीकी इस्लाम असां वटि हकीकी इस्लाम विलायत अली के मञण वारनि जो ये जो थोड़िया इस्लाम उन लिबास पातो उन जमाने के वटी पाइंदा उन जमाने का वटी न लिबास पातो लिबास जे करे वड़ा मुतकी परहेजगार लेख्या का वजन केडी भी परहेजगारी कर जे अहल बैत जी विलायत न तन न नमाज कबूल न रोजो कबूल न हज कबूल न ज़कात कबूल नारा हैदरी इन्नल्लाह अस्तफा आदम तहकीक अल्लाह चूंडियो आदम के व नूह के चूंडियो तई व आल इब्राहिम ते इब्राहिम जो लफ्ज ना है बड़ा फलसफा है लेकिन सिर्फ एकड़ी गाल बुधाइण के लाए एतरी गुफ्तगू करे कौन सके व नूह आल इब्राहिम व आल इमरान इब्राहिम जी आल के ए इमरान जी आल के अगर मैं भी शायद बयान कर चुको है हजरत इमरान जी आल किथे हजरत इमरान केरा हजरत मरियम जो बाबू अल्लाह तबारक तआला का दुआ हुई जिन बंदी चाहिए हजरत ज़करिया के पुट जाओ आयो ने बैतुल मुक़द्दस में दिनो जिसो कहा भी जने दुआ करो तो अल्लाह ते एड़ो ईमान यकीन रखो खुदा छातो करे यो असा जो इश्क अकीदत होजण गुरजे जे ईमान ही ना है तो दुआ छा दी ईमान हुजे तो दुआ करो तने तो ईमान हुजे तो हुडियण वारो आई जेको दींदो हुन के बेहतर समझ वेंदो इन्नल्लाह बालिग अमरिही क़द जअल अल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा अल्लाह के तो मुखे खबर आ तो ताजे तकदीर में केड़ी शे
अमल कया मुखे खबर है ताजी मिकदार केतरी है वो मुखे खबर है ता असा के थोड़ी खबर है हजरत इमरान दुआ घुरी तवज्जो है ना बाबा सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद इन आयत के आखिरी हिस्से में आई को बाद में अल्लाह के तो ज़ुर्रियतुम बाज़ुहा मिन बाज़ एकड़ा इनन मा भी जी ज़ुर्रियत ने कबे जो औलाद ने अल्लाह चूंड कई खुदा जी चूंडा का कांजी मुंजी चूंड थोड़ी है अल्लाह चूंड कई है इन कायनात में कि इन मकामत ने सुन जी मंजिलत छा है हजरत इमरान दुआ करी या अल्लाह मुखे बिगड़ो पुट रे मां भी बैतुल मुक़द्दस में तुजी बंदगी जे लाए देई छया और कुरान जा लफ्ज है ए हिरत बा खाजा मुखे ने ते कम करनो ते करे अध गाल तो कया जने मां कम मुकम्मल कंदुस इंशाअल्लाह इन ते भी मजलिस पढ़ंदुस वडो फलसफो वडी गाला लेकिन मां कुछ तफासीर जो जायज पे वठा इन मकाम ते जेडी मल अल्लाह तबारक तआला का दुआ घुरे त खुदावंद मुताल जे तरफा आवाज आयो त इमरान मां तो के एड़ो पुट दीदुस जेको मुर्दन के जिंदा कंदो जेको अंधन के अखियूं दीदो जेको कोड़ दे मरीजन जो कोड़ खत्म कंदो माने यो के चयो अल्लाह चयो अल्लाह मुआज़ल्ला गलत गाल न कंदो इमरान खुश थी वियो क़ालत अल इमरात पढ़ियो था ना जिन मलानी दा सिपारे में तो यो लफ्ज़ क़ालत अल इमरात के उनजी ज़ाल चयो केरी मल हमल थियो अल्ट्रासाउंड तो तने हुआ कोन नबी के खबर हुंदी पर वो अलग गाल लेकिन ज़ाहिरन ये कैसा चलना आदि मसलो आदि मतलब ये हुंदो ज़ाहिरी जिंदगी गुजारने पाजे इल्म रुदनी ते न हमल थियो अमर का बच्चो दुनिया में आयो हाणे कुरान में जेका शिकायत रड़ा वनी जे मतलब बच्चो थियो मुबारक तो के थी जाई अल्लाह चाचियो मां तो के पुट दीदुस जाई छा थी जे कहते हजरत इमरान वनी रड़ कया कुरान में उनकी आयत मौजूद है वनी रड़ के या अल्लाह ये तो दिया ये ने मयार ने अल्लाह के को ही छा करे से तो दिया अल्लाह तबारक तआला की तरफा देखो आयत में जवाब है अल्लाह की भी खबर आती है कमाल है इनमें केडो फलसफो अल्लाह के भी खबर आती है चुप थियो अल्लाह की खबर आती है मुके अल्लाह तो चुप के पुट दींदुस जो मुर्दन के जिंदा कंदो लेकिन हाने ईमान अल्लाह ते तो अल्लाह के भी खबर आती है चवे एकरी गाल मुसलमान जे करे के जवाब से बिशारत के जवाब बिशारत बाबा इंशाअल्लाह मा तो 1 लाख रुपया दींदुस आई वे जेमल बिशारत के पे समझण जो टाइम अचे 20000 कट गया से तो 20000 है हां बाबा खबर है 20000 या तो ना डाई थी जाहिर असादी बोली में ना डाई थी तो चयो तो लख होई पर दे 20000 तो चवास तो सही तो 20 है ना तो ये तो 80 कोड़ी दोस्त पर मुके भी खबर आ तो ये माट करे रख हालांकि मतलब यो तो 20 न तो ये पूरो लख तई तोखे भी ये ता नजर अचन ते लेकर अल्लाह जो खबर अल्लाह के ते या छोकरिया हजरत मरियम अल्लाह तबारक तआला के हुजूर में हाजिर की बैतुल मुक़द्दस में रही आई जेको खुदा वायदो कयो उन वायदे के अल्लाह तबारक तआला पूरो कयो है हजरत मरियम के बगैर शादी जे एड़ो पुट ने जेको मुर्दन के भी जिंदा पियो करे तवज्जो है न हाने खुदा इन कानून के ते छो रखियो भाई हजरत मरियम जी जगह ते पुट हजरत ईसा ही नहीं सच चले ना हजरत इमरान के ईसा ही नहीं चले लेकिन आले इमरान के केड़े तरीके से साबित करे त अगते हली एकड़ी एड़ी ज़ुरियत अचण वाली आ जेका इब्राहिम जी भी हुंदी त इमरान जी भी हुंदी जे करे मुबादा सुबाने के चे त ही त आले अबू तालिब के आले मोहम्मद करण जे लाए अल्लाह तबारक तआला कुरान मजीद जी आले इमरान जी चोटी आयत में सनद दे छे बोलो फलसफा लेकिन इंशाअल्लाह करे ताली खिदमत में बयान कर ये केरन ये आले इमरान लेकिन आले इमरान से लोग आले मोहम्मद थी ज़ुर्रियतुम बाज़ुहा मिन बाज़ जिनन माहे के बेजी ज़ुर्रियत है यानी के बेजी औलाद आनान का आले इब्राहिम मुस्तफा के आले इब्राहिम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आले इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद जेड़े तरीके से आले इब्राहिम ते दुरूद तेड़े तरीके से हिन ते दुरूद चेंज थी वदिया हिन मकाम ते जेकने चवना ही अली जो औलाद हालान के अली जो औलाद लेकिन मुस्तफा फरमायो हर नबी जो पहले पर जो सलब हुंदो हर नबी जो सलब उन नबी जे औलाद में हुंदो लेकिन मुह जो सलब अली जे औलाद
बस इन मकाम के ख़त्म किया तव्हांजी ज़हमतुनि में कि मौला पाक जंहिंजो ज़िक्र पिया करे 128 हिजरी में इहो बि मोहम्मद आहे, इहो बि मोहम्मद आहे। लेकिन पंहिंजे तबलीगात जे पैमाने खे घटि न कयो अथई, पंहिंजे तबलीगात जे पैमाने खे घटि न कयो अथई। ॿ वाक़िया आहिनि सिर्फ़ु तव्हांजी ख़िदमत में ज़हमतदारी तमामु कयो, मशहूरु वाक़िया आहिनि। हालांकि मां अॼु काफ़ी मुतालियो कयो आहे, मूं वटि लिखियल बि आहिनि, मुंहिंजे मथां यादि न अचनि त लिखी तव्हांजी ख़िदमत में खणी अचां। लेकिन हाणे तव्हांजी थकावट बि नज़र में अचे पई। ॿ वाक़िया आहिनि, हिकिड़ो मदीने जो वाक़ियो आहे ऐं हिकिड़ो बगदाद जो वाक़ियो। कैद खाने मां तव्हां असांजे लाइ हिदायत सफ़वान जमाल, जमाल हुनखे इन करे चवंदा आहिनि जो उठनि जो कारोबार कंदो आहे। उन ज़माने जी रेंट कार, हिन ज़माने में रेंट कार, उन ज़माने जी रेंट कार उठ हूंदा, किराए ते ॾींदो, वरी किराए ते। अली बिन यक़तीन जो वाक़ियो बि इमाम मूसा काज़िम जो आहे, तव्हां सभिनी ॿुधो आहे, नौजवाननि नंढनि वॾनि सभिनी। सफ़वान जो वाक़ियो आहे त सफ़वान उठ किराए ते ॾींदा, उठ किराए ते ॾिने। मौला जी बारगाह में आयो, हज जो ज़मानो, मौला पाक फरमायो मूं सां ते वॾो ज़ुल्म थो करे। बोला मां तव्हांजो आशिक़, मां तव्हांजो मोमिन, मां तव्हांजो शियो, मां तव्हां ते ज़ुल्म थो कयां। मौला चयो हा, सॼो ॾकी वियो, मौला मूं छा कयो आहे? मौला फरमायो तो हारून खे उठ किराए ते ॾिना, हारून खे उठ, ऐं मौला पाण थो चए किराए ते ॾिना। मौला त हाणे त फरमायो त किराए ते ॾिना, भले किरायो वठंदुसि। भई किराए ते केरु रेंट कार हलाईंदो? केरु बि अचे, चोर बि ईंदो, बदमाश भी दो, नेक भी दो, बद भी दो, होटल खोले तरे में हर कोई दो, इन्हें में तो कोई कमी तकाने। बोला मैं किराया तो वठा, बोला जो आप किराया तो वठी तो, लेकिन एतरो तो तुझे दिल में इतनी तमन्ना होंदी ना, तो जेस कई हारून हजता मोटी जे तेस कई जिंदा होने। हाँ बोला ये मोटी जे तो किराया तो दे ना। बोला जो जेका तू हारून जी सलामती जे लाइ एतरो भी फिक्र तो करियो, असां जे मथा जुल्म अंदाजो लगायो। ज़ालिम सां ता जिए जिए कयो, ज़ालिम चयो हुजे ताकि मूंखे नौकरी ॾे। मौला चयो पैगाम मौला जो मुंहिंजो थोड़ी आहे। मौला चयो तो इहो मूंखे क़बूल न आहे, असां ते ज़ुल्म, असां लाइ कहिड़ी दुनिया में हला वेंदा आहियूं जेॾी महिल इलेक्शन ईंदी आहे। ऐं हीअ रचण वारी आहे, ॾिसजो असांखे अली विसरी वेंदो, असांखे हसन हुसैन विसरी वेंदा, असांखे अहल बैत जी तालीमात विसरी वेंदी, असांखे तमामु मातमदारियूं विसरी वेंदियूं, आज़ादारियूं विसरी वेंदियूं। असां सभु जा सभु वरी इहो ई जुलूस जी सूरत, इहे ई तव्हां न्यायूं इन्हनि ज़ालिमनि शराबियुनि ॿुधनि माण्हुनि जे पोयां लॻाए छॾींदा। न त कम से कम चवनि बाबा इहे शिया आहिनि, इहे अहल बैत जे मञण वारा आहिनि, इमाम मूसा काज़िम जा मातमदार आहिनि, हिननि जो तव्हां सां वास्तो न आहे। ही ज़ालिम जी हिमायत करण वारा आहिनि ई कोन। जंहिंमें बि थोरो ज़रो ज़ुल्म जो आहे त बाबा इहो सलामती न, इहो न जिए। जिए जो मतिलबु सलामती रहण आहे। अॼु ॾींहं ताईं चऊं पिया फलाणो थिए, फलाणो थिए, बाबा हिननि खे जियारण जा आहियो त पोइ अहल बैत जे पासे छो आया आहियो? केरु चए यज़ीद जिंदाबाद, हुसैन जिंदाबाद, त इहा तज़ाद न आहे। त यज़ीद जेके वक़्त जा यज़ीद उन्हनि जे लाइ जिए जो नारो हणो। बोला त तूं असां ते ज़ुल्म थो करे। ऐं सलाम जे सफ़वान ते, सफ़वान जीअं ई हारून मोटियो ते पंहिंजा सभु उठ विकिणी छॾी। उन ज़माने में पंहिंजो कारोबार लपेटण वॾी ॻाल्हि, ऐं उहो बि वॾो चालाक शातिर इंसान। सफ़वान खे सदाई कि सफ़वान तो छा कयो आहे? कि बस मां इहो कारोबार तां हथ थो खणां। ईअं तूं कारोबार तां हथ खणण वारो माण्हू हेतिरनि सालनि खां वठी तूं जमाल तो सकी उठनि वारो, तूं पंहिंजे उठनि खे ख़तमु करे छॾियो थी। बसि मुंहिंजी मर्ज़ी थी, मर्ज़ी न आहे ॿुधाए पक तोखे यकीनन इमाम मूसा काज़िम चयो। जी हा मूंखे इमाम मूसा काज़िम चयो, असांखे ख़बर आहे, जी असांखे ख़बर आहे मूसा काज़िम कहिड़े कहिड़े तरीक़े सां पंहिंजनि शियनि खे असांजे ख़िलाफ़ थो उकसाए। यानी मौला जी इन तबलीग खे इन तरीक़े सां हाणे तव्हां अंदाज़ो कयो त इहो सफ़वान जमाल जे पंहिंजा उठ विकिणी छॾिया। ऐं मूंखे हींअर यादि नथो अचे या त शहीद कराए छॾी या कैद खाने में विझराए छॾी। उन खां पोइ वरी उहा हिकिड़ी फ़ाहिशा औरत, बसि आख़िरी ॻाल्हि पियो मौला जे कैद खाननि जो ज़िक्र तव्हांखे ॿुधल। पहिरें पहिरें मौला किथे कैद थिया आहिनि? पहिरें मौला आया आहिनि फ़ज़ल बिन रबी जे कैद खाने में। पहिरें फ़ज़ल बिन ईसा जे कैद खाने में। इहो केरु आहे? इहो हारून रशीद जो सोट आहे, मंसूर जो भाइटियो। इन मक़ाम ते कैद खाने में पूरो 1 साल रहिया, पर सॼा घर जा माण्हू जेके घर जा माण्हू सभु मौला जा मोहतद थी विया। हारून ताईं जेॾी ख़बर पहुती बसरे में मौला पहिरीं कैद बसरे में, हारून ताईं ख़बर पहुती त छा थियो?
चूसे वो जो कैद खाने में ताने मोकलियो जे सजे घर जा भाती जेके साईं जी खिदमत पिया था कन साईं सुकून सां रहियो पियो आहे। जेमहिल पंहिंजा कारंदा मोकिले त वाकई ईअं हो। घर जूं औरतूं घर जूं न्याणियूं सभु मौला जी बारगाह मां फैज़ पियो हासिल कनि। हिन खां वधीक छा खपे। फौरन उतां कैद खाने मां घुराई। उन खां पोइ बगदाद में 3 कैद खाना आहिनि मौला जा। आख़िरी कैद खानो संदी बिन शाहद जो। कंहिंजो? संदी बिन शाहद। यहूदी मुसलमान भी ना है, लेकिन मौला जे उन कैद खाने जे वाक़ियत में हिकिड़ो वाक़ियो इहो आहे त संदी जो पुटु यहूदी जो पुटु मौला जी इबादत के ॾिसी मुसलमान थी वियो। रुॻी मुसलमान न थियो बल्कि तव्हां असांजी ॿोली में मातमदार थी। संदी जो पुटु यानी जेको जेते असां लानत था कयूं जे मलउन जे कैद खाने में जे मौला खे एॾी अज़ियतूं ॾिनियूं जो मौला खे एतिरे नंढड़े कमरे में अंदर कैद कई में मौला पाक न सुम्ही सघनि त उथी बि सघनि। ॾिसण वारनि जे मन ॾिठो तव्हांखे मशहूर मौला जो मसाइब ख़बर आहे त जे मन ॾिठे त जी किथे आहे मौला जी साम्हूं गौर कर जे साम्हूं त रुॻी चादर थी नज़र अचे। एतिरो मौला खे तंग कई। लेकिन मौला जी बारगाह में जे मन हिकिड़ी साज़िश जे तहत हिकिड़ी फ़ाहिशा औरत खे मोकिलियो। उन वक़्तु इन कैद खाने में न हो मौला, ॿिए कैद खाने में कंहिं न कंहिं तरीक़े सां वञी तूं पंहिंजा हरबा हलाए। तूं दुनिया जी केॾी औरत आहीं, वॾनि वॾनि बादशाहनि ते तूं हरबा हलाया आहे। तूं कहिड़े तरीक़े सां जवान आहे, केतिरे अरसे खां कैद आहे, इन ते पंहिंजो वञी हरबो हलाए। फ़ाहिशा औरत आहे, गंदी औरत आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ जेमहिल ख़बर लधऊं त छा थियो जी उहा मौला जे पोयां निमाज़ पई पढ़े। हारून रशीद हुनखे दरबार में घुरायो, तफ़रियो कराए तो तोने खबर है ताने छा बुधाईंदी ये तो कैसा केड़े कम लाइ मोकिलियो। हिन बेबाक थी जिस तो के बादशाह के कयो तो के बादशाह के कयो तू जो चई तो मां अकलमंद आया जे छो अरे जे माण्हू जे गुमराह करण जे लाइ तो मूंखे मोकिलियो तू चई तो मां उनखे गुमराह कयां। उहो जेॾी महिल तकबीर तो निमाज़ जी हणे त जन्नत मां हूरूं अची उन जे पोयां निमाज़ थी पढ़नि। वो एक अख खड़ी हूरों के कौन तो निसे तो मुझे नहीं फायशा कर सको। जे करे मां जे मन पूछो तो हूरो पे नमाज पढ़न मुझे बावली बदबख्त आया दुनिया में मुताड़ा धंधा क्या है मौको मिलो मौला जी बारगाह में अचण जो। जे करे हाने इन बारगाह में तो बह करे मां मौला जे पोया आया जेका सजा ॾेड़ी ते ॾेई छ। हारून उनके कत्ल कराए छॾियो। और ता अंदाज़ो कि असांखे भी मौको मिलियो आहे न मौला जी बारगाह में अचण जो। हिकिड़ी गंदी औरत के असां त गंदा न आहियूं, असीं त अली जा आशिक़ आहियूं, असां त मातमदार अज़ादार आहियूं न कि मौला जी बारगाह में अचण जो मौको मिलियो आहे। मौला जी बारगाह मां हितां उथी कीअं वञूं? मौला जे फरमान खे पंहिंजे अंदर में रखे उथो न। मौला फरमाए मन सदक लिसानहु। मौला इमाम काज़िम जो जुमलो आहे मन सदक लिसानहु ज़क्का अमलहु। जंहिं बि पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त कई सच्ची ज़बान अथसि उन जा सभु अमल पाकीज़ा आहिनि। उन जो मातम भी पाकीज़ो आहे, उन जो मुंहुं भी पाकीज़ो आहे। मन सदक लिसान हुजे पंहिंजे ज़बान खे सचो कयो। बसि अॼु असां मौला जी बारगाह में अची विया आहियूं। मौला खे पुरसो पेश करण लॻा कि पंहिंजी ज़बान खे पाक करणु था चाहियूं। मौला अॼु तुंहिंजे बारगाह में अची विया आहियूं, तुंहिंजा मौजज़ात ॿुधा अथऊं, तुंहिंजो ज़िक्र ॿुधो अथऊं। तू आले इब्राहिम है, तू आले इमरान है, तू आले मोहम्मद है। मौला तुझी बारगाह में आया है, मुस्तफा के बच्चे की बारगाह में आया है। तालियत पेश करना सी मौला असा के तौफीक दे त असा की ज़बान पाक पाकीज़ा रहे। असा की ज़बान में गार न निकले, असा की ज़बान में हसद न निकले, असा की ज़बान में गीबत न निकले, असा की ज़बान में कहीं दिल आज़ारी न निकले। बस असी तो खत्म किया कार के केरे मुश्किल मरहलन में हिकिड़ो वाक़ियो मां पढ़ियो मां बर्दाश्त करे न सघियुसि। एॾनि मुश्किलनि मरहलनि में मौला पाक खे जेॾीमहिल ज़हर ॾिननि, ज़हर हर इमाम खे ॾिनो वियो आहे सवाइ ॿिनि इमामनि खे, न मौला अली खे न मौला हुसैन खे। लेकिन ज़हर जी शहादत इमामनि हासिल कई आहे। लेकिन मौला इमाम मूसा काज़िम जी शहादत में हिकु ॿी शइ जी शहादत आहे। जेॾीमहिल ज़हर ॾिननि ओॾीमहिल मौला जी शहादत वाक़ई न थी। ऐं जेॾीमहिल मौला पाक उहे खजूरूं खाधियूं पिए त मौला उन खजूर जो खिलाल करे हारून रशीद जी हिकिड़ी कुती हुई जेके सोना ज़ंजीर पातल आहे, ॾाढो हुन सां प्यार कंदो हो। उहा ज़ंजीर छिलाए मौला जे साम्हूं आई। मौला उहो खिलाल मां ज़रो कढी ऐं उन कुतीअ जे तरफ़ उछलियो त कुती उते जो उते मरी वई।
ऐं उन जो गोश्त पंहिंजे जिस्म तां छॾण जेके हारून रशीद मातम कयो लेकिन मौला जी शहादत न थी आहे कॾहिं मौला ते ज़हर असर त कयो लेकिन मौला शहीद न थियो इन मलून सर्दी छा कयो जो मौला के हिकिड़े तॾे में वेड़े ऐं उन सॼे मक़ाम ते तॾे खे घुमाईंदो रहियो ताकि मौला जे जिस्म ते तशद्दुद जो निशान भी न अचे खुदा जाने मौला ज़हर सां गुज़ारे वियो अलाए इन तकलीफ़ सां गुज़ारे अल्लाह अकबर बस असीं तो मौला जी बारगाह में हलूं था दिल पर मौला वसियत करे छॾियो ॾिसो मुंहिंजी जनाज़े खे जो ही छा कंदा नमाज़ पढ़ाईंदा ज़ाहिरी मूंखे गुस्ल ॾींदा लेकिन हे गुस्ल ॾेई न सघंदा मौला जो ख़ासि खाधो चए थो मां ॾिसी रहियो हुउसि जेॾी महिल हिननि गुस्ल ॾियण जी कोशिशि कई मौला खे गुस्ल कोन आयो बल्कि मौला के मां रिज़ा गुस्ल ॾेई रहियो मौला जो जेॾी महिल जनाज़ो खयनि अल्लाहु अकबर मौला जा ये ज़ंजीर न कढायनि मौला जा ये ज़ंजीर न हटायनि ज़ंजीरनि सूधो मौला जो जेॾी महिल जनाज़ो उथियो खुदा जो कसम किताबनि में लिखियल आहे वॾनि वॾनि आलिमनि लिखियो आहे जनाज़ो मौला जो कंहिं मुसलमान न कयो 4 मज़दूर किराए जा घुराए जिन मज़दूरनि कुल्हो ॾेई जनाज़ो खणी उन पुले बगदाद ते रखियो अॼु पुले बगदाद जो मंज़र ॾिठो किरोड़े माण्हू पुले बगदाद ते बीठा आहिनि लेकिन ओॾी महिल मौला जे जनाज़े जे तरफ़ केरु न पियो अचे जेॾी महिल मज़दूर छॾे हलिया विया ओॾी महिल मौला जो मज़लूम जनाज़ो उन मक़ाम ते बीठो हर शइ त किताबनि में लिखियल कोन्हे लेकिन मूं पढ़जे उन इलाही अख सां ॾिठी को हुजे न हुजे लेकिन हिकिड़ी बीबी ज़रूर हूंदी जेका बीबी बकैया मां कॾहिं करबला में रोए कॾहिं शाम में रोए कॾहिं पुले बगदाद ते रोए अरे मुंहिंजे बच्चे जो जनाज़ो खणण वारो कोई न आहे मुंहिंजे बच्चे खे दफ़न करण वारो कोई न आहे बस उन जी उन आहो बुकाता के मुक़ाबिले कुरैश ते वञण वारनि मां हे जेके अब्बासी ख़ानदान जा अफ़राद उथिया उन्हनि इन्हनि खे भॼाए केॾी महिल जनाज़ो खयो जनाज़ो तर्ज के एहतिशाम सां हलियो लोहार आयो केत जूं बेड़ियूं कटियनि केत जूं बेड़ियूं कटण खां पोइ जेॾी महिल उन मक़ाम ते जनाज़े खे दफ़न कयनि जनाज़ो अॼु बि उन मक़ाम ते दफ़न आहे जेको काज़बेन जो इलाइक़ो सॼो थो वञे मां मौला जे इन जनाज़े जो जेॾी महिल पढ़ियो हाल ओॾी महिल अचानक मूंखे जनाज़ो यादि अची वियो कंहिं ॿिए जो न उन नंढड़ी मासूमा जो कि जनाज़ा वॾनि वॾनि इमामनि जा खॼिया लेकिन तारीख़ में कोई अहिड़ो जनाज़ो न खॼियो जहिड़ो इन नंढड़ी मासूमा जो खॼियो मौला तोखे ज़ंजीर पातल हा मौला तूं कैद खाने में है लेकिन ही 4 सालनि जी मासूमा है इन जे गलनि ते तमाचनि जा निशान आहिनि हिन जे मथे ते पत्थरनि जा निशान आहिनि पेरनि ते डोड़नि जा निशान आहिनि अल्लाहु अकबर मौला तव्हां के तॾे में वेड़े जेॾी महिल ज़ालिम घुमायो इन लाइ जे तव्हां जे जिस्म ते को निशान न पवे लेकिन उन वक़्त खे मां छा कयां जेॾी महिल इन नंढड़ी मासूमा खे गुस्ल ॾियण लॻा जिस्म ते अहिड़ा कारा निशान हा जो कुसाला चयो त बीमारी आहे बीबीअ चयो बीमारी न आहे अरे हिन जे पुष्ट ते शिविर जा ताज़िया अला लानतुल्लाह अलल कौम ज़ालिमीन मातम हुसैन या हुसैन या हुसैन